शहर सिंधड़ी में रोलू कुतन जो आज़ार रोलू कुतन पंजन ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ॿिनि यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ 3 केस बि दाख़िल किया विया आहिनि। निर्मा मेंगवाड़, फैसल समो, रुस्तम ख़ासखेली गोपाल ऐं अब्दुल मजीद शर खे रोलू कुतन ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जॾहिं त मीरपुर ख़ास जे इलाइक़नि फुलहॾियूं ऐं इस्माइल कुंभार जी यूसीज़ जे सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ 3 केस बि दाख़िल किया विया आहिनि। सिंधड़ी तालके में रोलू कुतन पंजन ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। 5 ॿारड़ा रोलू कुतन जे ॾाण सबबि ज़ख़्मी थिया। 2 यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ 3 केस दाख़िल किया विया आहिनि। सिंधड़ी जी यूसी फुलहॾियूं ऐं इस्माइल कुंभार में कुते ॾाण जा ही वाक़िया पेश आया। यूसी सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ 3 केस दाख़िल किया विया आहिनि। आगाह कयूं पिया अव्हांखे त मीरपुर ख़ास जो तालको सिंधड़ी जिते रोलू कुतन पंजन ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर असद शर खां। असद शर, आगाह कजो इंतज़ामिया रोलू कुतन ख़िलाफ़ का कार्रवाई न पई करे, अॼु बि 5 ॿारड़ा ॾाढ जी ज़ख़्मी थिया आहिनि। हाँ जी अमीर, मां तव्हांखे ॿुधाईंदो त हीअ फुलहॾियूं थाणे ते जेके ॿारनि खे कुतनि ॾाढे विधो आहे, उनजे फुलहॾियूं थाणे ते जेके आहिनि 3 धार केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंमें फुलहॾियूं थाणे ते फिरियादी आहे साईं याकूब शर, उन जेको आहे सो गोपाल पुट सरवण महराज, अब्दुल मजीद पुट सुलेमान शर जो जेको केस आहे उहो दोदो शर सेक्रेटरी यूसी फुलहॾियूं ते जेको आहे सो दाख़िल कयो वियो आहे। उन खां सवाइ गुनाह नंबर 10 ऐं गुनाह नंबर 9 जेको आहे सो उन तहत यूसी इस्माइल कुंभार जो सेक्रेटरी आहे उमीर दिलबर टारपुर जे मथां निर्मला धीअ वाशू मेंगवाड़ ऐं फैसल पुट ममताज़ समू ऐं रुस्तम पुट रमज़ान ख़ासकेली जेके आहिनि से धार केस दाख़िल कया विया आहिनि, मगर हिन वक़्त ताईं किथे बि जेको आहे सो कुता मार मुहिम शुरू नाहे थी सघी ऐं नई वरी जेको आहे सो उन्हनि सेक्रेटरियुनि जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। महिरबानी अपडेट करण जे लाइ असद।